नाज़बूं जो बूटो। नाज़बूं अहिड़ो बूटो आहे जंहिंजे फ़ाइदनि खां अक्सर इंसान पहिरीं खां ई वाक़िफ़ आहिनि। हिन बूटे जी तारीख़ पुराणी आहे। हिन खे क़ब्ले मसीह दवा तौरु इस्तेमालु कयो वियो। नाज़बूं नंढे खंड में 5000 सालनि खां पोखियो वञे थो। हिंदू हिन खे बरकत तौरु घरनि में पोखिन था। क़दीम ज़माने में यूनानी बि हिन जे अफ़ादियत खां ख़ूब वाक़िफ़ हुआ। नाज़बूं जो बूटो फुदने जे ख़ानदान सां तालुक़ु रखे थो। हीउ नंढे खंड जो मक़ामी बूटो आहे ऐं पाकिस्तान तोड़े हिंदुस्तान में हर जॻह ते मिले थो। बाग़नि, घरनि ऐं स्कूलनि में कसरत सां पोखियो वञे थो। नाज़बूं खे उर्दू ऐं अरबीअ में रेहान, पंजाबीअ में न्याज़बू ऐं हिंदीअ में तुलसी सॾियो वञे थो। नाज़बूं जो बूटो इंडोनेशिया, मलाइशिया, थाईलैंड, वियतनाम, कंबोडिया ऐं ताइवान में तमामु घणो मक़बूल आहे। यूरोप में हिन खे कुदरती दवाउनि जी माउ ऐं ॿूटनि जी राणीअ जो लक़ब ॾिनो वियो आहे। हर इलाइक़े में हिन जो इस्तेमालु मुख़्तलिफ़ मक़सदनि लाइ कयो वञे थो। किथे हिन खे दवा तौरु इस्तेमालु कयो वञे थो, किथे ज़ाइक़े खे ॿीणो करण लाइ भाॼियुनि में बि इस्तेमालु कयो वञे थो, किथे वरी हिन खे कॉस्मेटिक लाइ कतबु आंदो वञे थो। नाज़बूं बलगम ख़ारिश कंदड़, बुख़ार घटि कंदड़ ऐं हाज़मेदार आहे। हीउ दिलि जी घबराहट, पेट जे सूर, मादे जी तेज़ाबियत, बुख न लॻण, दस्तनि ऐं बुख़ार में फ़ाइदो ॾिए थो। हिन जा पन ऐं ॿिज दवा तौरु इस्तेमालु कया वञनि था। हिन जो ॿिज शरबतनि में इस्तेमालु कयो वञे थो। नाज़बूं जा 160 खां वधीक क़िस्म मौजूदु आहिनि, जेकी मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं आब हवा जे करे मुख़्तलिफ़ ख़ुशबू रखनि था। नाज़बूं कुदरती जुज़नि सां मालामाल थिए थो। विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी ऐं विटामिन के तोड़े आयरन, ज़िंक, कॉपर, फोलेट ऐं कैल्शियम अची वञनि था। नाज़बूं तिबी फ़ाइदनि में मुमताज़ हैसियत रखे थी। हिन जा पन, गुल ऐं ॿिज अक्सीरी हैसियत रखनि था। नाज़बूं अहिड़ो बूटो आहे जंहिंजा पन ऐं ॿिज इलाज में मुफ़ीद आहिनि। हीउ जरासीम कुश आहे ऐं सोज़िश खे पिणु रोके थो। नाज़बूं जा 6 पन धोई रोज़ खाइण सां रतु साफ़ थी वञे थो ऐं जिस्म तां दाणनि निकिरण जी शिकायत दूर थी वञे थी। हिन जे पननि खे काढ़े पीअण सां खंघि, बुख़ार, दिलि जा मर्ज़, मादे जी तेज़ाबियत, ज़ुकाम दूर थी वञनि था। नाज़बूं जे पननि खे खाइण जो तरीक़ो हीउ आहे त रोज़ 6 पन धोई हिकु हिकु करे खाइजनि या नाज़बूं जे ॿिज, तुख़ुम रिहान खे पाणीअ में मिलाए रोज़ पीजे। हीउ आसाबी निज़ाम खे सुधारे, मूंझ, डिप्रेशन ऐं बेचैनी खे दूर करे थो। ख़ासि करे अधु मथे जे सूर में फ़ाइदो ॾिए थी। हिन मक़सद लाइ नाज़बूं जा 6 पन सुबुह ऐं शाम खाइजनि। नाज़बूं जे पननि जो रस ज़ख़्मनि खे भरण में अक्सीर दर्जो रखे थो। हिन जे पननि में एंटीवायरस ऐं एंटी फंगल खूबियूं मौजूदु आहिनि। नाज़बूं हर क़िस्म जे जरासीम खे ख़तमु करण जी सलाहियत रखे थी ऐं बुकिन जी सोज़िश खे ख़तमु कनि था। घणा माण्हू ऑपरेशन बाद हिन जे पननि खे दवा तौरु खाई इस्तेमालु कनि था। नाज़बूं शुगर टाइप 2 वारनि लाइ मसीहाई किरदारु रखे थी। संधनि जो सूर इंसान खे अपाहिज बणाए छॾे थो ऐं उज़बनि जी सोज़िश जिस्म खे नाकारा बणाए छॾे थी। अहिड़े मौक़े ते नाज़बूं जा पन अक्सीर जो कमु कनि था, सोज़िश ख़तमु करण में मदद कनि था ऐं संधनि मां ज़हरीलनि मवादनि खे ख़तमु कनि था। नाज़बूं चेहरे जे मसामनि खे खोले गहराईअ ताईं सफ़ाई करे थी। वैसर जो आर्ज़ो ख़तमु थी वञे थो ऐं थक जो बि ख़ात्मो थी वञे थो। नाज़बूं बुकिन जी पथरियुनि खे टोड़े पेशाब ज़रिए ख़ारिज करे थो ऐं बुकिन जी सफ़ाई करे ज़हरीलनि मवादनि खे ख़ारिज करे थो। ज़रूरी आहे त नाज़बूं जा 6 पन धोई हिकु हिकु करे खाए त बुकिन में पथरी पैदा थियण जा इम्कान घटिजी वेंदा।